जेयूआई सरबराह मौलाना फजलुर रहमान सां पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी मुलाकात। बिलावल भुट्टो पीपल्स पार्टी वफ़द सां गॾु मौलाना फजलुर रहमान जी रिहाइशगाह पहुची मुलाकात कई। मुल्की सियासी सूरत हाल ते ॻाल्हियूं। मौलाना जो मदरसनि जी रजिस्ट्रेशन बिल ते सदर जी सही न हुअण ते ॻणती जो इज़हार। मौलाना फजलुर रहमान चयो त मदरसनि जी रजिस्ट्रेशन बिल ते ॿिन्ही ऐवाननि खां मंज़ूरी बावजूद सदर सही छो न कई। बिलावल भुट्टो ज़रदारी ख़ातिरी कराई त मदरसनि जी रजिस्ट्रेशन बिल ते सही न हुअण ते हुकूमत सां ॻाल्हाईंदुसि। सिक्योरिटी फोर्सेस जो खैबर पख्तूनख्वा जे इलाइक़े लखी मरवत में ऑपरेशन 5 ख़्वारिजी दहशतगर्द मारिजी विया। 2 ज़ख़्मी ISPR मूजिब लखी मरवत में ॻुझे इतला ते ऑपरेशन कयो वियो। इलाइक़े में ॿियनि दहशतगर्दनि जी इम्कानी मौजूदगीअ जे ख़ात्मे लाइ क्लियरेंस ऑपरेशन जारी। सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत में सिंध काबीना जे इजलास में अहम फ़ैसिला। सुप्रीम कोर्ट जे हुक्मनि जी रोशनी में फ़ौती कोटा ते अमल दरामद। बहराड़ी वारी आबादी खे साफ़ पाणी ऐं सफ़ाई सुथराई जी सहूलियतुनि लाइ सिंध पीपल्स रूरल सिविक सर्विसिस कंपनी जे क़याम जी मंज़ूरी। काबीना वाइस चांसलर जी मुक़ररी जे तरीक़ेकार में तब्दीली ऐं IT कंपनी जे क़याम लाइ क़ाइदनि में तरमीम जी बि मंज़ूरी ॾिनी। जनरल स्क्रीनिंग टेस्ट कराइण लाइ सखर IBA सां मुआहिदे में बि वाद। काबीना शहीद बेनज़ीर भुट्टो इंस्टीट्यूट फॉर डेमोक्रेसी एंड फेडरलिज्म जे क़याम जी बि मंज़ूरी ॾिनी। वफ़ाक़ी हुकूमत जो सिंधु मां केनाल कढण वारे मामले ते सिंध हुकूमत सां ॻाल्हियूं करण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म जी हिदायतुनि ते वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दिक़ मलिक वॾे वज़ीर सां मुलाक़ात करे सिंध हुकूमत जा ख़दशा ॿुधंदो। वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दिक़ मलिक जी ॻाल्हियुनि बाबति तस्दीक़ चवे थो पाणी अहम मामिलो आहे। सिंध हुकूमत खे जेके बि ख़दशा आहिनि ॿुधी हल कया वेंदा। ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव मंसूबे तहत सिंध पंजाब ऐं बलोचिस्तान जूं ज़मीनूं आबाद करण लाइ केनाल कढिया पिया वञनि। अवां खे अमन अमान बहाल करणो हो पर अवां त समूरो इस्लामाबाद बंद करे छॾियो। PTI ग़लत कयो त हुकूमत बि ग़लती कयो। इस्लामाबाद हाई कोर्ट जो हुकूमत ऐं इंतज़ामिया ते कावड़ जो इज़हार। PTI एहतजाज ख़िलाफ़ वापारियुनि जी तौहीन अदालत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान अदालत रिमार्क्स ॾिना त PTI खां बि पुछाणो कयो वेंदो त अदालती हुक्मनि जी भञकड़ी छो कई वई। अदालत घरू वज़ारत खे तफ़सीली रिपोर्ट जमा कराइण जी हिदायत करे छॾी। GHQ हमले केस में कौमी असेंबली में मुखालिफ धुर जे अॻवान उमर अयूब जी बरियत वारी दरख़्वास्त ख़ारिज। रावलपिंडी जी दहशतगर्दी जे अंत वारी अदालत महफ़ूज़ कल फ़ैसिलो जारी करे छॾियो। अञा केस मरहले में आहे, उन लाइ बरियत वारी दरख़्वास्त खे क़बूल करण वक़्त खां अॻु हूंदो। ट्रायल ऐं शाहिदियूं पिण पेश बाद सूरत हाल साम्हूं ईंदी। GHQ हमले केस में संगीन इल्ज़ाम आहिनि। अदालत जा रिमार्क्स। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो आहे त रेड ज़ोन जी सिक्योरिटी सदाईं हुकूमत जी तरजीह रही आहे। रेड ज़ोन जी सिक्योरिटी जे हवाले सां ख़ासि क़ानून लागू कया विया। 24 नवंबर ते परॾेही वफ़द पाकिस्तान जे दौरे ते आयल हो। हिकु सियासी जमात 24 नवंबर जे अहम मौक़े ते एहतजाज जो ऐलान कयो। अहम मौक़े ते एहतजाज जी कॉल ते बदनीयती साबित थिए थी। नवंबर ते PTI जे एहतजाज ख़िलाफ़ कोसार थाणे जे केस में अगभराई। इस्लामाबाद पुलिस बुशरा बीबी एली अमीन गंडापुर समेत 96 जवाबदारनि जा गिरफ़्तारी वारंट हासिल करे वरिता। शेख वकास अकरम, उमर अयूब, शेर अफजल मरवत जा नाला बि लिस्ट में शामिल। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त पाक सऊदी वापारी मुआहिदो हक़ीक़त ते ॿधल आहे। पाकिस्तान ऐं सऊदी अरब जा लाॻापा मज़बूत थी रहिया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी वली अहद शहज़ादा मोहम्मद बिन सलमान सां अहम मुलाक़ात थी। ॿिन्ही अॻवाननि विच में 6 महीननि दौरान ही 5 मुलाक़ात आहे।
बयान जारी कंदे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो चवण हो त सीड़पकारी के हथी वठाइण ऐं मुआशी सहकार में इज़ाफ़ो हुकूमत जी तरजीह आहे। वज़ीर आज़म जी क़यादत में परॾेही पॉलिसी कामयाबी सां अॻिते वधी रही आहे। सिंध हुकूमत यूनिवर्सिटीज़ में कॉन्ट्रैक्ट ते बरतन वारा इल्ज़ाम रद्द करे छॾिया। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल मेमून चयो आहे त मुतहदा ऐं जमायत इस्लामी जा इल्ज़ाम हक़ीक़तुनि जी उबतड़ आहिनि। हू मामले खे सियासी रंग ॾियण जी कोशिश करे रहिया आहिनि। अवाम खे गुमराह करण ऐं अलमी बिरादरीअ में बेचैनी पखेड़ण खां पासो कयो वञे। सिंध हुकूमत यूनिवर्सिटियुनि जी ख़ुदमुख्तियारी बरक़रार रखण लाइ पुरज़म आहे। बडाणी पुलिस पारां हफ़्तो अॻु अगवा थियल नींगर के कच्चे मां बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस मूजिब गैलपुर जे कच्चे में ऑपरेशन करे नींगर अहमद अली भुट्टो के बाज़ियाब करायो वियो आहे। डिगड़ी भरिसां ट्रक जो मोटरसाइकिल के टक्कर, औरत फौत। टंडो जान मोहम्मद रोड ते हादसे में 55 वरनि जी औरत फौत ऐं संदसि मुड़ुसु रोजी भील ज़ख़्मी थी पियो, अस्पताल मुंतकिल। डंगू बीहण भरिसां नींगरी रांदि कंदे वाटर कोर्स में ॿुॾी फौत। 7 वरनि जी अलीज़ा मजीदाणो वाटर कोर्स में ॿुॾी फौत थी वई। घर में कोहराम। बावड़ो में क़ौमी शाहरा ते रोड हादसो, बाड़ी समेत 3 ॼणा फौत, औरत ज़ख़्मी। शुगर मिल भरिसां ट्रैक्टर ट्राली जो मोटरसाइकिल सां टक्कर थी पियो। फौतुनि में ज़ाहिदा, संदसि नौजवान पुट एहसन ऐं नीगरी आयशा वरंद शामिल। हादसे बाद फौतुनि जो लाश ऐं ज़ख़्मी औरत अस्पताल मुंतकिल।